पुलिस ऐं असास इदारनि जे कुरंगीअ में गॾियल का टारगेटेड कार्रवाई। भारतीय ॻुझी एजेंसी राज मास्टर माइंड समेत वधीक ॿिनि दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो। राह खां तरबियत वरितल दहशतगर्दनि वटां बारूदी मवाद, दस्ती बम ऐं हथियार हथ। भारतीय दहशतगर्दनि शेख अयूब उर्फ़ अयूब अंसारी ऐं एहसन रज़ा पारां जांच दौरान शिरकाईंदड़ इंकशाफ। पुलिस जो चवणु आहे दहशतगर्द शेख अयूब उर्फ़ अयूब अंसारी विज़िट ते 1998 में मुंबई खां कराची आयो। गैर क़ानूनी तरीक़े सां पाकिस्तानी पासपोर्ट ऐं सुञाणप कार्ड हासिल कयो। गॾियल अरब इमारातुनि पाकिस्तान में $10 अरब सीड़पकारी करण जी ख़ातिरी कराए छॾी। वज़ीर आज़म जी अबू ज़हबी में गॾियल अरब इमारातुनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद सां मुलाक़ात। UAE जे सदर तरफ़ां वज़ीर आज़म खे $10 अरब जी सीड़पकारी जी ख़ातिरी कराई वई। मुलाक़ात में वापार ऐं सीड़पकारी खे हथी वठण ते ॻाल्हि ॿोल। खिते जी सूरतहाल जे हवाले सां बि ख़्यालनि जी ॾे वठि। शहबाज़ शरीफ़ चयो आहे त हुकूमत पाकिस्तान अंदरि सीड़पकारी वधाइण लाइ क़दम खणी रही आहे। हर ॾुखे वक़्त में सहकार करण ते हू UAE क़यादत जा थोराइता आहिनि। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ UAE जो दौरो मुकमल करे ॾेह वापसि पहुची वियो। वफ़ाक़ी सरकार अदलिया बाबति तौहीन जोॻो मवाद नशर करण ते पाबंदी लागू करे छॾी। TV चैनल्स ते मवाद नशर करण ते पाबंदी सुप्रीम कोर्ट जे हुकुमनि जी रोशनीअ में लॻाई वई। प्रेस इंफॉर्मेशन डिपार्टमेंट नोटिफिकेशन जारी करे छॾियो। पैमरा बि लिखत में हुकुमनामे खां सवाइ ॿी अदालती कार्रवाई रिपोर्ट करण पाबंदी मड़े छॾी। पैमरा जो चवणु आहे त TV चैनल्स को बि अहिड़ो मवाद ॻाल्हि ॿोल तजवीज़ या राय नशर करण खां पासो कनि जेको अदालती फ़ैसिलनि ते असरअंदाज़ थी सघे थो। अदालती कार्रवाईअ जी रिपोर्टिंग ते पाबंदी जो पैमरा जो नोटिफिकेशन लाहौर हाई कोर्ट में चयल आहिनि। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो जर्मनीअ जो दौरो। पाक फ़ौज जे सरबराह जी जर्मनी आमद ते जर्मन चीफ ऑफ डिफेंस पारां आसिया। जनरल आसिम मुनीर खे जर्मन फ़ौजी दस्ते पारां गार्ड ऑफ ऑनर पेश। आर्मी चीफ जी जर्मन फ़ौज जे सरबराह सां मुलाक़ात। जनरल आसिम मुनीर जो जर्मन आर्मी चीफ सां गॾिजी जर्मनी जी आर्मी कॉम्बैट ट्रेनिंग सेंटर जो भी दौरो। वफ़ाक़ ज़ाती मफ़ादनि लाइ मुल्की मफ़ादनि खे दाव ते न लॻाइणु घुरिजे। सोचियल सम्झियल साज़िश हुई त जीअं हितां सनअतूं हलियूं वञनि, सियासी मक़सदनि लाइ सिंध खे टारगेट न करणु घुरिजे। हा, 15 साल अॻु कराची जूं हालतूं ख़राब हुयूं। निगरान हुकूमत जे दौर में स्ट्रीट क्राइम वधी वियो। गुज़िरियल 1 महीने खां स्ट्रीट क्राइम में 50% घटिताई आई आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इलाम एवण जो कराचीअ में वापारियुनि खे ख़िताब। संदसि चवणु आहे त कराचीअ जे तरक़ियाती मनसूबनि ते अरबें रुपया ख़र्च कया पिया वञनि। सिंध हुकूमत हर शोबे जी बहितरीअ लाइ कमु करे रही आहे। सूबे में ट्रांसपोर्ट जो निज़ाम बहितर बणायो पियो वञे। वधीक बसूं आंदियूं पियूं वञनि। हेलीकॉप्टर हादसे में फ़ौत थियल ईरानी सदर इब्राहिम रईसीअ जी मशहद में तदफ़ीन। इब्राहिम रईसीअ जी आख़िरी रस्मनि में हज़ारें माण्हुनि जी शिरकत। मरहूम जो मुड़ इमाम अली रज़ा जे रोज़े मुबारक जे अंगण में दफ़नायो वियो। इब्राहिम रईसी ऐं संदसि साथियुनि जी फ़ौतगियुनि ते गॾियल क़ौमुनि में 1 मिंट लाइ ख़ामोशी अख़्तियार कई वई। कड़ियसन में नौजवान जे क़त्ल वारे मामले जो निबेरो ॾोह साबित थियण ते जवाबदार धुर मथां 1 करोड़ 26 लख ॾंड। नौजवान फरहान सरकीअ जी क़त्ल वारे वाक़े जो निबेरो सरदार ज़ुल्फ़कार सरकीअ जी सरपंच हेठि थियो। जवाबदार धुर 5 लख रुपया मौक़े ते अदा करे छॾिया। 5 लख रुपया माफ़, बाक़ी रक़म क़िस्तनि में अदा कई वेंदी। 1.5 साल पहिरीं मिल्कियत जे तकरार तां नौजवान फरहान सरकीअ खे गोलियुनि जो खाज बणायो वियो हो। सिंध में गर्मीअ जी लहर बरक़रार। हीट वेव सबबि माण्हू घरनि ताईं बेहदूद। दादू ऐं जैकबात में पारो 49 सेंटीग्रेड ते पहुची वियो। मोहनजो दड़ो ऐं खैरपुर में गर्मीपद 48 सेंटीग्रेड रिकॉर्ड। सिंध में कहर जी गर्मी दौरान डिघी अणएलानी लोड शेडिंग। बिजली बंद जे ख़िलाफ़ हैदराबाद वासी सरापा एहतजाज। एसको आफ़ीस आॾो धरणो। नारेबाज़ी एहतजाज दौरान गर्मी सबबि 1 ॼणो बेहोश थी वियो। शहदाद कोट ऐं ठुल समेत ॿियनि शहरनि में बिजली लोड शेडिंग ख़िलाफ़ धरणा।